अम्मा आमिना साइन थी फरमाए तो 9 महीना मुस्तफा मुझे पेट में रहा पर कदे मुखे तकलीफ महसूस न थी। जी हमल वाली औरतुन जा पेट बाहर निकरंदा है गरान महसूस कंदियूं आहिनि। अम्मा फरमायो त कदे मुखे पेट बाहर न थियो गरान महसूस न थी। पत्थर से अमर पैर रखे त पत्थर मक्खण वांगुर नरम थी पवे। मोहम्मद जी अमर जे पैर खे का तकलीफ न पहुंचे। मक्के जी जमीन हेठ मथाइया पहाड़ी जमीन पर अम्मा जी फरमाए जॾहिं महिल पहाड़न ते हला त ज़मीन सिधी हिक जहिड़ी हमवार थी वई वञे जे मोहम्मद जी अमर जे वजूद खे तकलीफ। सुभान अल्लाह। अरब जा मक्के जा खूह हेठ 900 मीटर 900 फुट 900 फुट पानी जो छिकजे रसी छिकजे त केडी तकलीफ थींदी। छिकण में केतिरो वक्त लगंदो केतरी तकलीफ थींदी पर जॾहिं महिल अम्मा आमिना साइण पानी भरण अचे त खूह जे तरे वारो पानी पकुन खां ॿाहिरि पलपदण लॻे। सुभान अल्लाह। मक्के वारियूं चवनि थियूं ओ अम्मा आमिना तूं केॾी महिल पानी भरण ईंदी असीं बि तोसां गॾिजी हलूं त असांखे तकलीफ़ न थींदी। डोल छिकणा न पवंदा पानी मोहम्मद जे सदके पाणी मथे अची वेंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अम्मा सर फरमाए थी त पहिरियों महीनो रजब जो मां रात जो सुती पई आहियां ओचितो मुंहिंजो दर खुलियो हिकिड़ो कतावर वॾे ॾिखे कद वारो माण्हू सोणी सूरत रोशन चेहरो मुंहिंजे हुजरे में दाख़िल थियो। अचण सां चई अस्सलामु अलैक या सय्यदल बशर। ए सभिनी इंसाननि जा सरदार तोखे मुंहिंजो सलाम। आमिना साइण फरमायो मां डिॼी वियसि हैबत में हिरास में अची वियसि पुछा के मोचण वारा तूं केरु मुंहिंजे घर में बिना मोकल जे कीअं आयो आहे। फरमाए थो ओ आमिना मां सभिनी इंसाननि जो अबो आदम आहियां अज मिठो मोहम्मद तुझे पेट में आयो आ सुनी नबी जो सलाम करण आयो आया। मरहबन बिन नबी सय्यदल बशर। मरहबा मरहबा सभिनी इंसानन जो सरदार मोहम्मद करीम तुझे पेट में आयो आ आमिना तोखे मुबारक ॾियण मरहबा चवणो आयो। सुभान अल्लाह। हेॾे ध्यान कयो। मसला त इन हदीस मां समझ में आया हिकिड़ो त मदीने वारे साईं खे पहिरीं पहिरीं मरहबा पहिरीं पहिरीं खुशामदीद चवण वारो इंसाननि जो बापो आदम आहे। सुभान अल्लाह। असां सुनी चवंदा आहियूं न मरहबा या मुस्तफा उन्हनि खे वरी तकलीफ़ पहुचंदी आहे चवंदा मरहबा छो था चओ पुट इहा मरहबा जी शुरूआत करण वारो इंसाननि जो बापो हज़रत आदम समझो। सुभान अल्लाह। भला जे तोखे मरहबा मुस्तफा चवण नथी वणे त पोइ आदम जो पुट न सॾाए आदम जो औलाद न सॾाए जे पीउ जो पुट आहीं त मुस्तफा खे मरहबा चवणी पवे। सब खां अव्वल मदीने वारे मीर जी आमद जी मरहबा चवण वारो इंसानन जो बापो आदम आहे। सुभान अल्लाह। ऐं ॿी ॻाल्हि हज़रत आदम चयो त मोहम्मद सय्यदुल बशर सभिनी इंसानन जो सरदार। सुभान अल्लाह। सभिनी इंसानन जो सरदार आदम जो अक़ीदो आहे त नबी असां वांगुरु नाहे असां जहिड़ो नाहे नबी सभिनी जो सरदार आहे। सुभान अल्लाह।
सुभाणे कोसम जो सरदार अचे न तू चई जड़ो तू कोसो तेड़ो मां कोसो जेड़ियों बात तू तो के तेड़ियों मुखे तो जेल में न विचरावे निभागा तू मुझे राज जो मानू तू वरी पान के मुंह जड़ो तो समझी सरदार के कावड़ी इंदी न मां पगदार आया तवा जो चलो मुरसोया मां सरदार आया तू पान जड़ो मुखे किए तो समझी अरे दुनिया जो सरदार पे तो के पान जड़ो न तो समझे मदीने वारो तो सभी सरदारन जो सरदार सुभान अल्लाह मुझा दोस्तों बड़ी बियो महीनो थियो मां आमिना साण थी फरमाए त मां सुती पई हुजा दर खुलो आवाज आयो मरहबम बिन नबीर रईस सुभान अल्लाह नबियन जो सरदार मोहम्मद के मरहबा नबियन के सरवार नबियन के अगवान मोहम्मद के मरहबा अम्मा फरमायो तो मुंह सीचे ओ मास ओ अचर वाला तू केरा कंखे तो मरहबा चमी फरमाई ओ आमिना मां अल्लाह जो नबी शीस अलैहिस्सलाम आया तुझे पेट में नबियन जो ताजदार मोहम्मद करीम आयो उनके मरहबा चवण आजियां करण आयो आया सुभान अल्लाह जे सोने हबीब के अल्लाह जा नबी मरहबा चवण अचन छाप शान मुझे कुर्बान करीम सुभान अल्लाह एकड़ो मसलो समझण जो अम्मा आमिना साइण फरमायो त मां सुजाग हुयस पंजे हुजरे में बैठल हुयस ये नबी आया पेरे महीने में हजरत आदम बे में हजरत शीस टे में हजरत इद्रीस हजरत यूसुफ अलैहिस्सलाम हजरत ईसा अलैहिस्सलाम हजरत मूसा कलीमुल्लाह हजरत इब्राहिम खलीलुल्लाह नम महीना नम रसूल आया सुभान अल्लाह घणा रसूल आया घणा रसूल आया पर ख्वाब में न निंद में न सुचागी में हिन अखियुन सां पई ॾिसां सुभान अल्लाह पुट मञणो पवंदो त अल्लाह जा नबी ज़िंदा आहिनि अल्लाह जा पैगंबर हयात आहिनि दुनिया में जिते वञण चाहिनि वञी सघनि था जंहिंखे चाहिनि ज़ियारत कराइण त ज़ियारत कराए सघनि था सुभान अल्लाह तुझो मुझो हबीब भी चो हयातुन नबिया चो मदीने वारो मदीने वारो हयातुन नबिया अज भी सुनो हबीब जेके चाहे बंदो दीदार कराए जेके चाहे सुचागी में जेके चाहे निंद में पंजी ज़ियारत कराए हमल दौरान नव महीना हर महीने में आसमान में ऐलान थींदा हुया ज़मीन ते ऐलान थींदा त हाणे अन करीब मोहम्मद अचण वारो आ तां जो जेमल मुस्तफा जे विलादत वारी घड़ी आई त पढ़ा चौथन तबकन में फिरिया फकत आन ले अबिल कासिम अन यखरुज इलल अर्द मयमूनन मुबारका सुभान अल्लाह बरकतुन जो भंडार रहमतुन जो जी खान मोहम्मद करीम अचण वारो सुभान अल्लाह मुझा दोस्तों दलाइलुन नबुव्वत किताब के अंदर इमाम इस्फहानी रिवायत आंदी आ त चेहरात मदीने वाले साईं दी विलादत पई थे सुभान अल्लाह सरदार इन धरती ते अचे पियो निदाउन फिल अर्द व निदाउन फिस समाए अन अबशिरू फकद आना ले अबिल कासिम अन यखरुज इलल अर्द मयमूनन मुबारका सुभान अल्लाह मुस्तफा दे मिलाद वाली रात रब जे तरफा
जमीन में पढ़ा फिरिया आसमान में पढ़ा फिरिया ए 14 तबकन वारो तव्हांखे मुबारक हुजे जो बरकतुन रहमतुन वारो रसूल मुहम्मद करीम अची रहियो जिन्नन बुधो इंसानन बुधो जानवरन बुधो चीचन बुधो समुद्र वारी मखलूक यो पड़ो बुधो जानवर में झंझर में रहन वारा जानवरन यो ऐलान बुधो खुदा जो कसम इमाम सुयूती रिवायत हो आने जरी मन यो पढ़ो फिरो ओडी मन जानवर ओ भरभरा ओला दे टोड़ंदा पिया वजन ओला वारा ओ भर दे टोड़ी हिक बे में गिराटड़ी पाए इचू हिक बे में मिलाए गाटा कंध हिक बे में मिलाए जानवर हिक बे के मुबारक पिया ॾियण त मोहम्मद मीर आयो सुभान अल्लाह तारीखुल खमीस वारो रिवायत वरे त आसमान ता ऐलान थियो अला इन्नन नूरल मखजून الذي يكون منه النبي الهادي في هذه الليلة يستقر في بطن أمه سبحان الله ويتم خلقه ويخرج إلى الناس بشيرا ونذيرا محمد करीम पंहिंजी अमर जे पेट में आयो वो नूर मोहम्मदी वो नूर सरमदी अमर जे पेट में आयो बिशारतूं थियूं वरी जेॾीमहिल विलादत थी वरी बिशारतूं थियूं त वो सोन जो सरदार बशीर ऐं नज़ीर बणजी धरती ते अचण वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾीमहिल हबीबन जी विलादत थी जेॾीमहिल सोना हबीब जावा अम्मा आमिना थी फरमाए खब्बे हथ जी तरी ज़मीन ते खोड़ियो ऐं वेही रहिया तवज्जो खब्बे हथ जी तरी ज़मीन ते खोड़े सोना हबीब बेठा सच्चे हथ जी अशहद आंगुर मथे करे फरमाइनि था अशहद अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहद इन्नी रसूलुल्लाह सुभान अल्लाह मां शाहिदी तो अल्लाह का सवा जो को इबादत के लायक नहीं मां शाहिदी तो त मां मोहम्मद अल्लाह जो रसूल आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांजा ॿार ॼमन 2 सालनि ते पापा अम्मा का सवा लफ़्ज़ न ॻाल्हाए ॼाणनि पर दिल पर मोहम्मद जी अञा विलादत थी आहे रब जे तौहीद जी शहादत पंहिंजे रिसालत जी शहादत पंहिंजे पाक ज़बान सां ॾिनी सुभान अल्लाह ऐं पोइ ओॾीमहिल सोने हबीब जा चप मुबारक चुरन पिया मोरिया मोरिया चपन में आवाज पियो जे रब हबली उम्मती मालिक मुझी उम्मत मुखे बख्शे रे मुझी उम्मत बख्शे रे मुझी उम्मत बख्शे सुभान अल्लाह 1.25 लाख नबी आया के नबी ये उम्मत जेला दुआ न घुरी जे मदीने वाले मीर असा जेला दुआ सुभान अल्लाह। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा YouTube चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।